अब बंद करी देखो तो भाई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये आहे रनीकोट वारो रस्तो जंहिंखे अॼु असां मुनीर ऐं आहियां उस्ताद रहमत आयासीं असां किराए जे हिसाब सां, पर हाणे दीदार नसीब थी वियो। हीअ आहे रनीकोट जो ॿियों गेट। हाणे आस्ते आस्ते हलंदा हलूं। ही नदी आहे जेका हाणे असां चयो त हूअं ई घुमणु नथो थिए, भला दोस्तनि खे बि घुमायूं, असां बि घुमूं ऐं थोरो ही गस जो दीदार बि तव्हांखे करायूं। असां वटि थोरो गाॾी वॾी आहे, मुश्किलातूं बि थोरियूं रस्ते में नज़र अची रहियूं आहिनि। मूंखे भला भाऊ दोस्तनि खे बि थोरो दीदार कराए छॾियूं, जेके आया आहिनि जेके न आया आहिनि। हे रस्ते जी हालत आहे, हाँ तमामु मुश्किल रस्तो आहे। मुश्किल घड़ियूं आहे न, राति 1 बजे आयासीं, उन टाइम ते असांखे तमामु डपु लॻो पिए, पर हींअर कुझु दिलिजाई थी वई आहे। Satu ya sih.